नाज़रीन, शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेज जामशोरे में GIZ पारां 6 महीननि ताईं तरबियत हासिल कंदड़ नौजवाननि खे रोज़गार ॾियण लाइ मेलो लगायो वियो। तफ़सीला ॾिसूं था जामशोरे मां अली मुराद चांडियो जी रिपोर्ट। जामशोरो जी शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेज में GIZ पारां 6 महीननि ताईं तरबियत हासिल कंदड़ नौजवाननि खे रोज़गार ॾियण जो मेलो लगायो वियो। मेले में 30 खां वधीक इंडस्ट्रीज़, कंपनियुनि, पब्लिक ऐं प्राइवेट सेक्टर जे अमलदारनि शिरकत करे स्टॉल लगाया ऐं तरबियत हासिल कंदड़ 400 नौजवाननि खां नौकरियुनि लाइ इंटरव्यू पिणु वरिता। इन मौके ते आर्किटेक्चर, ग्राफिक्स डिज़ाइन, फैशन डिज़ाइन, पेंटिंग, काशीगिरी, ऑटोकेड, IT, 3D मैक्स ऐं वेब डिज़ाइनिंग में सिख्या हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां फनपारनि जी निमाइश पिणु लगाई वई। कमाल जी हद ताईं ॿारनि जो टैलेंट आहे जेके आराम सां मार्केट में मतिलबु ईअं सम्झो त खपी सघनि था, उनखे काफ़ी मुख़्तलिफ़ एंगल सां ॾिसो वञे, पर ही मार्केट में पंहिंजे प्रोडक्ट खे खपाए सघनि था। इवेंट जो है ॿारनि जे जॉब के हवाले से रखे हुए है, जैमें इन्हनि जी हायरिंग भी थी है, प्लस गॾो गॾु उन्हनि जो प्रोजेक्ट भी डिस्प्ले थिया आहिनि। GIZ हिकिड़ो 6 महीननि जो कोर्स हुयो डिफरेंट फील्ड्स में, उन में मूं पेंटिंग जो कोर्स कयो हुयो ऐं हिन GIZ मां इहो फ़ाइदो आहे त जेको असांखे बैचलर्स में 4 साल या 5 सालनि जो डिग्री हूंदी आहे, उहा असांखे 6 महीननि में सॼो कवर करायो आहे। टीम वर्क आहे, पूरो असांजो पूरो क्लास जो वर्क आहे, सभिनी गॾु थी कमु कयो आहे। असां घणी कोशिशि कई आहे त माना त असां पंहिंजो कम खे अॻियां वठी वञूं। तक़रीबन 6 मंथ जो कोर्स आहे, जंहिंमें असां टोटल कमकार पाण सिखियो आहे। 2D 3D एंड माना मॉडल ते पाण सां कमु कंदा आहियूं। सॼी असांजी टीम वर्क आहे, जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, असांजे पंहिंजे माना हथ जी महिनत थियल आहे। तमामु माना ऑटोकेड जेका लेवल आहे 3G 1 2 3 इन जी तमामु माना वैल्यू जाम आहे ॿाहिरि मुल्कनि में। ते ॾाढी ख़ुशी थी शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी में अचे ऐं हिन जॉब फेयर में अचे ऐं हिते ॾाढा टैलेंटेड असांखे जेको आहे कैंडिडेट्स मिलिया आहिनि। CVs असां कलेक्ट कयूं था ऐं इंशाल्लाह हितां ई नौजवाननि खे वरी ट्रेंड भी कंदासीं, इंटर्नशिप्स भी कराईंदासीं। ज़रूरी नहीं है कि हम ये देखेंगे कि हमारा इंटीरियर या आर्किटेक्चर डिज़ाइन स्टूडियो है तो हम सिर्फ आर्किटेक्ट ही हायर करें या हम सिर्फ कम्युनिकेशन डिज़ाइनर्स ही हायर करें मीडिया के लिए। कोई भी अप्लाई कर सकता है, अगर हमें लगा कि टैलेंटेड है तो ज़रूर हम हायर करेंगे। अरे मैं इन करे आया हूँ छो त असांखे हिते इनवाइट कयो आहे त हिते जे स्टूडेंट्स जो वर्क ॾिसी करे ऐं हिते जेको ॿारनि जो टैलेंट आहे, जेको पोटेंशियल आहे, जेको उन्हनि कमु कयो आहे, त असां हिते पोटेंशियल खे या प्रोडक्टिविटी खे या जेके ॿारनि खे हायर करे सघूं। बेसिकली असां हिते हायरिंग पर्पज़ सां आया आहियूं। मेले जी पुॼाणी वारी तक़रीब खे इर्स कॉर्डेलिया रूट ज़ोल, डॉक्टर भाई खान सर, आशिक़ हुसैन, सोनिया उमर बाबा, रज़ा बेग, प्रोफेसर सलीम जत्याल ऐं ॿियनि ख़िताब कंदे शागिर्दनि जे कम खे साराहियो। अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।